أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان يخرج منهما اللؤلؤ والمرجان فبأي آلاء ربكما تكذبان. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. आवाज़ बुलंद दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। सुभान अल्लाह। ये खामोशी में ये कराची जा आलिम आजल तव्हां खे खामोशी सां ॿुधायो, असां खामोशी में न रहंदासीं। सुभान अल्लाह। ॻाल्हाईंदव त ॻाल्हाईंदासीं, न ॻाल्हाईंदव त अधु कलाक खां वधीक टाइम असांजो पूरो थी चुको आहे, बाक़ी हिकिड़ो कलाक आहे। उन जे लाइ अगरि ॻाल्हाईंदव त असां ॻाल्हाईंदासीं, न ॻाल्हाईंदव अल्लाह तव्हांजो बि ख़ैर करे, असांजो बि ख़ैर करे। छा प्रोग्राम आहे? सुभान अल्लाह। मूड आहे ॻाल्हाइण जो? ॿुधण लाइ तयार आहियो? इंशाअल्लाह ताला जे तव्हां ॿुधण लाइ तयार आहियो त असां ॿुधण लाइ बि तयार आहियूं, लेकिन छा ॿुधाइण लाइ तयार आहियूं इंशाअल्लाह ताला उहो त जॾहिं ॿुधंदव तॾहिं ख़बर पवंदी त छा ॿुधाइण लाइ तयार आहियूं। पर मूंखे यकीन तॾहिं थींदो अदा मूवी वारा क्योंकि हिकिड़े पासे टंगे न बीहंसि। तव्हां हथ मथे खणी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। अज जोड़ीअ जो ज़िक्र थींदो। सुभान अल्लाह। ये साईं आज का पहिरीं मोहतरम साईं तव्हांखे उर्दू ज़ुबान में ॿुधायो न त इमाम हुसैन सां गॾु उन जो वॾो भाउ इमाम हसन मुश्तबा भी आहे। साईं पंहिंजे अंदाज़ में, फ़कीर पंहिंजे अंदाज़ में
लेकिन तव्हां जेकॾहिं ॿुधणु चाहियो था त इंशाअल्लाह ताला थोड़नि लम्हनि जे अंदरि दिलि ठरी पवंदी ऐं वाग सुभान अल्लाह ईअं न ॾाढा ॻाल्हायो दिलि ठरी पवंदी ऐं वाग मदीने वरी पवंदी जोड़ी रल के खड़ी है ज़हराती जोड़ी रल के खड़ी है ज़हराती तस्वीर नबी दी बन दिए सुभान अल्लाह जोड़ी रल के खड़ी है ज़हराती तस्वीर नबी दी बन दिए देखो घुंडला के जे तूहानो देखो घुंडला के जे तूहानो तनवीर नबी दी बन दिए जोड़ी रल के खड़ी है ज़हराती तस्वीर नबी दी बन दिए पोयो जवाब ॾींदो पोइ मां मिसरो पढ़ंदुसि जोड़ी रल के खड़ी है ज़हराती तस्वीर ॻाल्हाए ॻाल्हाए हथ मथे खणी तस्वीर आवाज़ कयो तस्वीर नबी दी बन दिए जिथों दीद खुदा दी खलकत है उथे दीद नबी दी रहमत है सुभान अल्लाह जिथे जिथे दीद खुदा दी खलकत है उथे दीद नबी दी रहमत है शर्माप के दस्तों लोकानो जागीर नबी दी बन दिए शर्माप के दे तसले लोकानो जागीर नबी दी बन दिए घुंड लागे घुंड देखो घुंड लागे जे तूहानो तनवीर नबी दी जो बन दिए सुभान अल्लाह माँ पाक खदीजा बाप नबी पुत्र हसन हुसैन और शोहर अली माँ पाक खदीजा और बाप नबी पुत्र हसन हुसैन और शोहर अली जिस जाविये लतीफी जिस जाविये नाले देख लवो जिस जाविये नाले देख लवो ततहीर नबी दी बन दिए सुभान अल्लाह जिस जाविये नाले देख लवो ततहीर नबी दी बन दिए देखो घुंडला के जे दूहानो तस्वीर नबी दी बन दिए सुभान अल्लाह
अज जिक्र थींदो इमाम हसन मुजतबा जो ऐं इमाम हुसैन सुहणे जो। दिल खोले वे ऐ बघाण जे शहर में वेहण वारा कुंभार फ़कीरन ऐं बघाण जे आशिकन जे महफ़िल में अचण वारा। गौर कर कॾहिं न कयो थे अॼु गौर कर अल्लाह जे कुदरत जे मथां। अल्लाह हर इंसान खे अखियूं घणियूं ॾिनियूं हन जवाब ॾे। अल्लाह जे ज़ात हर इंसान खे अखिड़ियूं घणियूं ॾिनियूं हन। अखिड़ियूं त मुझे रब ॾिनियूं हन मगर ॿुधाए ॿिन्ही अखिड़ियुनि जी नज़र अलॻि अलॻि या अखियूं ब नज़र हिकिड़ी या जवाब ॾे। सुभान अल्लाह। अखियूं अल्लाह ब ॾिनियूं नज़र ख़ुदा हिकिड़ी ॾिनी। हीअं निहारिया हिकिड़ो हिकिड़ो नज़र थो अचे ब नज़र था अचनि। अखिड़ियूं ब कुदरत मुझे ख़ुदा जी आहे। अखिड़ियूं बहन नज़र हिकिड़ी आहे। अल्लाह कन ब ॾिना आहिनि मगर समात हिकिड़ी आहे। सुभान अल्लाह। कन रब तोखे ॿ मगर आवाज़ ॿिन्ही में हिकिड़ो आहे। छा थियो अथई मुस्लमान अखियूं खोल जॾहिं तुंहिंजूं ॿ अखियूं हिकु ॾिसी सघनि थियूं पकन तुंहिंजा हिकु ॿुधी सघनि था त ईअं कीअं थो थी सघे त अल्लाह जी ज़ात मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे बचड़ा हसन हुसैन ॿ ऐं तस्वीरूं हुजनि कीअं थो थी सघे। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह हक चाहे या अली। ॻाल्हि संत में कान आई। सुभान अल्लाह। जॾहिं तुंहिंजूं ॿ अखियूं नज़र हिका ॿ कन तुंहिंजा आवाज़ हिका बनाइण वारो केरु आहे। सुभान अल्लाह। जो अल्लाह तुंहिंजूं अखियूं ब ॾिनियूं नज़र हिकिड़ी कन ब ॾिना समात ॿुधण जी हिकिड़ी। लेकिन मुंहिंजे हसन ऐं हुसैन ॾे निहार जोड़ी अलॻि अलॻि आहे। इमाम हसन मुजतबा अलॻि आहे इमाम हुसैन सुहिणो अलॻि आहे। जॾहिं ॿिन्ही ॾे गॾु निहार त तस्वीर मुंहिंजे मुस्तफ़ा जी ठहंदी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बेनियाज़ रब कायनात में इएं ज़रूर कयो आहे। हिकिड़ी माउ जा ॿ पुट हिकु जहिड़ा ज़रूर बनाया आहिनि। इन में कोई शक न आहे। किथे जाड़ा हिकु जहिड़ा किथे अॻे पोइ हिकु जहिड़ा। लेकिन पूरी कायनात में जॾहिं नज़र टोड़ाईंदे त ॿिन्ही ॼणनि खे हिकु तस्वीर अगरि ख़ुदा ॾिनी आहे उहो ॿियो न आहे जो हिकिड़ो इमाम हसन आहे ॿियो इमाम हुसैन आहे। सुभान अल्लाह। राज़ कहिड़ो आहे राज़ कहिड़ो आहे अज़ीज़ाने मन ज़रा राज़ ते गौर कर। राज़ कहिड़ो आहे राज़ इहो आहे जो इमाम हसन सुहिणे जे अचण खां अॻु में इमाम हुसैन सुहिणे जे अचण खां अॻु में अरबन जी दुनिया में हसन भी लफ़्ज़ मौजूद हुयो हुसैन लफ़्ज़ भी मौजूद हुयो। गला गला हसन लफ्ज़ भी मौजूद हुयो हुसैन लफ्ज़ भी मौजूद हुयो। लफ्ज़ मौजूद हुया मगर कादिर जे कुदरत दे निहार कंहिं भी शख्स खे अल्लाह जी ज़ात इहा ताक़त न ॾिनी इहा हिम्मत न ॾिनी इहा समझ न ॾिनी त पंहिंजे कंहिं भी बचड़े ते हसन या हुसैन नालो रखे। छाजे करे रब जी मंशा इहा है अगर हसन जो गुलड़ो हुसैन जो गुलड़ो खुलणो आहे त बतूल जे अंगण ते खिलणो आहे। सुभान अल्लाह।
मुझे बेनियाज रब जे कुदरत दे निहार लफ्ज़ हसन भी मौजूदा लफ्ज़ हुसैन भी मौजूदा मगर अल्लाह के में हिम्मत था कान फरमाए छाजे करे कान फरमाए जो खुदा चाहे न पियो त हसन जे नाले सा को इंसान चे हुसैन जे नाले सा को इंसान चे मां तो खा तो पुछा कायनात त अग में भी हुई इंसान त अग में भी हुआ लफ्ज़ भी हुआ समझ कान हुई सुञाण कान हुई छाजे करे समझ सुञाण ओहो ॾींदो आ जेको कायनात जो खालिक ऐं मालिक हूंदो आ सुभान अल्लाह। ओ मुसलमान ओ बखान जे रहण वारा जरा दिल जा कुर्फ ऐं कड़ा खोले वे अनकरीब तुझे दिल के तस्कीन मिलण वारी आ कीअं मिलण वारी आ मुझे अल्लाह न चाहियो हसन ऐं हुसैन सवाइ मुझे मुस्तफा करीम जे गोद खां सवा कंहिं ॿिए जे हंज में अचे सुभान अल्लाह। छाजे करे याद रखी छॾ तोहफ़ो अहिड़ो ॾिबो आ जेको तोहफ़े जे लाइक़ हूंदो आ सुभान अल्लाह। गला गला तोहफ़ो उनखे ॾिबो आ जेको तोहफ़े जे लाइक़ हूंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हसन ऐं हुसैन कायनात जे अंदर मुझे बेनियाज़ रब इएं बेमिसल शहज़ादा बनाया त उन्हनि खे वरी हंज भी उहा अता फरमाई रब जेका कायनात में बेमिसल हंजा सुभान अल्लाह। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मुझे मुस्तफा जो ज़िक्र हलंदो आयो या न आयो जवाब ॾियो मूवी वारा घुमाए जवाब ॾियो हथड़ो खणी जवाब ॾे हथड़ो खणी जवाब ॾे इहो हथड़ो खणण तो जो कम जो अल्लाह फरमायो अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। मुझे अल्लाह फरमाए जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तुंहिंजी ज़ुबान ते मुहर लॻी वेंदी तुंहिंजी ज़ुबान आवाज़ करे कान सघंदी तुंहिंजी ज़ुबान पुछी कोन सघंदी मां अल्लाह जी ज़ात तुंहिंजे हथनि खे ताक़त ॾींदुसि तुंहिंजा हथ ॻाल्हाईंदा सुभान अल्लाह। तुझे पेरन के ताकत ॾींदुसि तुंहिंजा पेर गवाही ॾींदा अॼु हथड़ो खणी करे मुझे मुस्तफा जे बचड़नि जी गवाही ॾियण तुंहिंजो कम क़यामत में इन्हनि खे शाहिद बनाइण मुझे रब जो कम सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अजीजा ने मन गौर कर याद रखी छॾजा मुझे बेनियाज़ रब मुझे मदीने जे ताजदार जो ज़िक्र हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हर नबी जे आलो फरमायो हर नबी खे ख़बर आ त अल्लाह जो महबूब आखिरी अचण वारो आ लेकिन मां तोखां तो पुछां कंहिं नबीअ खे अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब जे नाले ताईं रसाई ॾिनी चो त कान ॾिनी गला गला चो त कान ॾिनी छाजे करे कान ॾिनी अल्लाह चाहियो मुझे खजाने में सब कुछ हुजे मगर मोहम्मद हिकड़ो हुजे सुभान अल्लाह। मुझे अल्लाह बेनियाज जे खजाने जे अंदर ऐ मुसलमान गौर कर बेनियाज खजा करीम रब जे वलिल्लाहि मीरासु समावाति वल अर्द ज़मीन जा खजाना अल्लाह जा वलिल्लाहि खजाइनु समावाति वल अर्द ज़मीनुन जा खजाना आसमानन जा खजाना अल्लाह जा जेके अणखुट हन बेनियाज रब फरमाइंदो आ हर शय मां रब जे खजानन में अणखुटा मगर मोहम्मद हिकड़ो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां अल्लाह जे खजानन में हर शय अणखुटा मगर मोहम्मद हिकड़ो आ त मुझे मुस्तफा भी फरमायो मां मुस्तफा जे खजानन में सब कुछ आ मगर बतूल हिका सुभान अल्लाह।
अजीज़ान मन अल्लाह ताला जे कुदरत दे निहार अल्लाह ताला जे कुदरत दे निहार मुझे बेनियाज रब इमाम हसन साईं के भी बनायो इमाम हुसैन साईं के भी बनायो भाई बहन अम्मड़ सागिया अबो सागिवा मगर बिन्हीं जे तस्वीर दे निहार इमाम हसन मुजतबा सोने के मथे खां वठी करे सीने ताईं मुझे बेनियाज रब मुझे मदीने जे ताजदार जड़ो बनायो इमाम हुसैन सुने के इमाम हुसैन सुने के मुझा दोस्त अजीज इन सीने खां वठी करे पेरन ताईं मुझे महबूब जड़ो बनायो हिकड़ी गाल चवा अल्लाह फरमायो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो तस्वीरों में अल्लाह बनाई दो हाँ मुझी मर्जिया कारो बनाया मुझी मर्जिया गोरो बनाया मुझी मर्जिया जेड़ो बनाया अल्लाह फरमाए तो मुझी मर्जिया फातिमा ज़हरा सागिया शेर खुदा सागिवा रब चवे तो मर्जी मुझिया जेडी मल इमाम हसन मुजतबा जो वारो आयो अथ मुझे रब मुझे महबूब जेड़ो बनायो जडे मुझे इमाम हुसैन जो वारो आयो बाकी तो अल्लाह उनके बनायो इहा एस्तई गाल तो बुधिया लेकिन फकीर ए सजन साईं जो गुलाम इन बखान शहर जे अंदर इन गाल के वधाए करे चवंदो राज केड़वा अल्लाह पंजे राज़न के पाण जाणदो आ अल्लाह पंजे कुदरत के पाण जाणदो आ लेकिन जेका समझ में अचण वारी शय आ इमाम हसन सुणे के अल्लाह मथे खां वठी करे छाती ते मुझे मुस्तफा जेड़ो बनायो उन इमाम हसन सुणे मुझे मुस्तफा करीम जा ओए पाक लफ्ज पूरा करे कायनात के बुधाया लअल्लल्लाहु अन युस्लिह बिही बैन फियतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन सुभान अल्लाह मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिन मुसलमानन जे अजीम गिरोह में ए मुझो सोनो हसन सुलह कराइंदो इमाम हसन मथे खां वठी सीने ताईं मुझे मुस्तफा जड़ो ओ मथे जो मुझा दोस्त जे को ताज हुयो हुकूमत जो हुयो मुझे इमाम हुसन पाक लाहे हज़रत अमीर मुआविया के देई छजो मुझे मुस्तफा जे उम्मत के बचायो इन का वधीक मां तबसुर इन बारे में न कंदुम इन नंबर ते अचा इमाम हुसैन सोने के अल्लाह सीने का हेठ पेरन ताईं मुझे मुस्तफा जेड़ो बनायो मुझे इमाम हुसैन सुने करबला जे मैदान में पंहिंजे मासूम अली असगर के शहीद दिसंदे करे पंहिंजे कदमन के इंच को न हिलायो अली अकबर के शहीद दिसंदे करे कदमन के हिकड़ो इंच न हिलायो सुने कासिम के शहीद दिसंदे करे कदमन के हिकड़ो इंच न हिलायो पंहिंजे भा अबू बकर बिन अली के शहीद दिसंदो करे हिकड़ो कदम न हिलायो पंहिंजे भा उस्मान बिन अली के शहीद दिसंदो करे हिकड़ो कदम को न हिलायो अज़ीज़ान मल सजो खानदान अल्लाह जे राह में शहीद थी रहियो आ मगर सुने हुसैन जो कदम जेको इंच भी हटण ला तैयार कोने छाजे करे तैयार कोने जो इन कदमन के रब मुझे मुस्तफा जे कदमन जड़ो बनायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह गाल समझ में आई या ना आई जवाब दियो गाल समझ में आई या ना आई जवाब दियो अन्या जी मां अॻिते हलंदो हला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुछ ॻाल्हियूं ज़रूरी अहम ॿुधाईंदो हला जेकॾहिं अगर तुझे दिल में ख्याल आयो आ अगर तुझे दिल में ख्याल आयो आ अहिड़ो ख्याल आयो आ बचड़ा तो भई मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ीअ जा लेकिन हिक जो ज़िक्र आम पियो हले हिक जो ज़िक्र घट पियो हले अॼु उहा ॻाल्हि ॿुधाई जेका तो ज़िंदगीअ में न ॿुधी हुजे त पोइ छा ख्याल आ सुभान अल्लाह बचड़ा भई मुझे सुणे अलीउल मुर्तज़ा जा अम्मा बतूल सुणी जा लेकिन अजो आम ज़िक्र हिक जो हली रहियो आ ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिक दिल भर जे
ज़िक्र के मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नाले गणाइण जे ख़ातिर बयान कयो थो वञे। हालांकि मुझे मदीने जे साईं फरमायो हादा इब्नी सैयद, सुने इमाम हसन दे निहारे ताजदारे मदीना फरमायो ही मुझो बचड़ो सरदार वा। सुभान अल्लाह। हे मुझो बचड़ो सरदार आ। मुझा दोस्त अजीज न अल्लाह बिन में जुदाई कया न वरी मुझे मुस्तफा बिनी में जुदाई कया। सुभान अल्लाह। जवाब दे बिनी के अल्लाह एक तस्वीर बनायो जरा मुझे महबूब मुस्तफा जे सखावत ते भी हलिया। अल्लाह सखा जो इजहार कदे इमाम हसन ऐं हुसैन के तस्वीर मुस्तफा बनायो मुझे महबूब मुस्तफा पंहिंजे सखावत जे दरिया के वधाईंदे फरमायो सईदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन। दुनिया जो दस्तूर सदर हिकिड़ो हूंदो आहे, दुनिया जो दस्तूर वज़ीर आज़म हिकिड़ो हूंदो आहे, अगर ॿियो हूंदो त नाइब सदर हूंदो, ॿियो हूंदो नाइब वज़ीर आज़म हूंदो। लेकिन सखावत मुस्तफा दे निहार मुझे मुस्तफा फरमायो जेकॾहिं मुझे अल्लाह जेकॾहिं मुझे अल्लाह हिन मुझे बचड़न के बराबर करे आंदो त मां मुस्तफा भी बराबरी करे थो ॾेखारियां। सुभान अल्लाह। मुझे मुस्तफा फरमायो भई मुझा सरदार जन्नत जा अजीजा ने मन जरा गौर कर, मुसलमान जरा गौर कर। जॾहिं जन्नत जा सरदार भई मुझे मुस्तफा जे कुल्हन जा सुभान अल्लाह कोन ॻाल्हाई। सुभान अल्लाह। जन्नत जा सरदार ॻाल्हा जन्नत जा सरदार चो भई कुल्हड़न जा सवार भई हथ मथे करी जन्नत जा सरदार भई कुल्हड़न जा सवार भई जॾहिं जन्नत जा सरदार भई कुल्हड़न जा सरदार भई तकहीर वारी चादर में ढकियल यार भई। सुभान अल्लाह। जन्नत जा सरदार भई सुभान अल्लाह। जन्नत जा सरदार भई कुल्हड़न जा सवार भई ततहीर वारी चादर में ढकियल भी यार गॾु भई। ओ मुसलमान नरगी ततहीर जे चादर ते ॻाल्हि ख़त्म पर जॾहिं मुझे मुस्तफा ते दुरूद ईंदो आहे त दुरूद में भी भई सुभान अल्लाह। दुरूद में भी भई पहला दुरूद में भी खुदा भी अलग न करे मुस्तफा भी अलग न करे तोखे छा थी वयो आहे। सुभान अल्लाह। अजीजा ने मन जरा मां हिकिड़ी उहा वाइदो कयम अहिड़ी ॻाल्हि कयां जेका शायद तोखे कॾहिं बि तो न ॿुधी हुजे, शायद न ॿुधी हुजे। इहो पहिरियों वाक़ियो नाहे जो हिकिड़े नंढे भाउ जो ज़िक्र हले, वॾे भाउ जो ज़िक्र न हले। तरस घड़ी खन तोखे उन जॻह ते पहुचायां थो, ॿुधायां थो। उहो ॾींहुं अचण वारो आहे जो कायनात जे ज़रे ज़रे में मुंहिंजे हसन जो ज़िक्र चोरीअ जे चंड वांगुरु हलण वारो आहे। तोखे उन मंज़िल ते पहुचायां थो लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मंज़िल ते आस्ते आस्ते वठी थो हलां। पहिरीं तोखे कायनात जे मुतालिक़ ॿुधायां। अल्लाह जे नबी हज़रत इब्राहिम जा पुटड़ा घणई आहिनि। सुभान अल्लाह। हज़रत इब्राहिम जा पुटड़ा चओ कंजूहन चओ कंजूहन, लेकिन मां ॿिनि जो ज़िक्र कयां। हिकिड़ो हज़रत इसहाक जो, ॿियो हज़रत इस्माईल जो। सुभान अल्लाह। कहजो ॻाल्हियूं चङी तरह गौर सां ॿुधो। हिकिड़ो हज़रत इसहाक जो ज़िक्र कयां, हिकिड़ो हज़रत इस्माईल जो ज़िक्र कयां। हो भी पुट इब्राहिम खलीलुल्लाह जो, हो भी पुट इब्राहिम खलीलुल्लाह जो। लेकिन थोड़ो तारीख़ ॾे निहार, कायनात जे निज़ाम ॾे निहार। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याकूब अलैहिस्सलाम आयो आहे औलाद इसहाक मां, यूसुफ अलैहिस्सलाम आयो आहे औलाद इसहाक मां, अयूब अलैहिस्सलाम आयो आहे औलाद इसहाक मां, मूसा कलीमुल्लाह आयो आहे औलाद इसहाक मां, ईसा रूहुल्लाह आयो आहे औलाद इसहाक यानी कौम बनी इसराईल मां। नबी सभई अल्लाह जा इब्राहिम अलैहिस्सलाम जो सुनो इसहाक भी पुटरा, सुनो इस्माईल भी पुटरा। लेकिन दुनिया जे मथा सुने इसहाक अलैहिस्सलाम जे
औलाद जो चर्चो हली रहियो आहे मां तोखां थो पुछां ज़रा ज़हन खे ताज़ो कर मां तोखां थो पुछां सोणे इस्माइल जो नस्ल भी हली रहियो आहे या न चओ हली रहियो आहे नस्ल हली रहियो आहे मगर ज़िक्र बंदा जॾहिं उहा खड़ी आई जॾहिं उहा खड़ी आई यानी 12 रबीउल अव्वल आई मक्के जी सरज़मीन ते अम्मा आमिना जे झोल में जॾहिं मदीने पर मीर जी ज़ात आई त सुणे इस्माइल जो ज़िक्र भी कायनात में बुलंद थी वियो आहे सुभान अल्लाह नस्ल त हली रहियो आहे मगर हिकमत खुदावंदी आहे मगर हिकमत खुदावंदी आहे अल्लाह जॾहिं जंहिंजी आवाज़ खे बुलंद करे यादि रखी छॾिजां इमाम हुसैन सुणे खां बाद में हलंदो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन आयो इमाम ज़ैनुल आबिदीन खां बाद इमाम बाकर इमाम जाफर सादिक मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम मुहम्मद काज़िम इमाम अली रज़ा इमाम तक़ी इमाम नकी इमाम मोहम्मद अस्करी मां तोखां थो पुछां इते अचण खां बाद में जॾहिं 11 इमामनि ते पहुचंदो आहे ॿुधाए त 12 इमाम अची वियो आहे या अचण वारो आहे जवाब ॾे सुभान अल्लाह जवाब दे जो त मां सादरो मुसलमान हां ख़बर कान्हे का मूंखे एतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायूं थियूं वञनि उहे यादि कयां या ही यादि कयां 12 इमाम अचण वारो आहे जंहिंजो नालो इमाम महदी आहे सुभान अल्लाह 12 इमाम अचण वारो आहे जंहिंजो नालो इमाम महदी आहे कायनात इंतज़ार कंदी जॾहिं ऊंदाही रात थींदी ज़ुल्म जी इंतहा थींदी उन ज़ुल्म जे इंतहाईअ में रोशनीअ जो सिज उभरण वारो आहे इमाम महदी जे सूरत में ईंदो कहिड़ी जॻह ते जो उन्ही काबतुल्लाह जे हरम में ईंदो जंहिं काबे जे भर में मुंहिंजो मुस्तफ़ा आयो सुभान अल्लाह उन्ही काबे जे भर में ईंदो तवाफ़ काबा जारी हूंदो रूए ज़मीन तां 300 अल्लाह जा कामिल शख्स आयल हूंदा इमाम महदी नारो हणंदो उहे 300 हथ में हथ ॾेई बैत कंदा ऐलान कंदा बस ऐलान करण जी देर हूंदी रूए ज़मीन ते हुकूमत इमाम महदी जी थी वेंदी हुकूमत भी अहिड़ी थी वेंदी जो बकरी ऐं बकड़ गॾु पाणी पीअंदा कंहिंमें ताक़त कान होंदी जो हथ लाए सके सुभान अल्लाह एड़ी हुकूमत ला कायनात सिकी रही है हजरत अमीर उमर फारूक जे दौर खां बाद में एड़ी हुकूमत ला कायनात सिकी रही है मिलनी जरूर छो त ऊंदाही का रोशनी थियणी है मिलनी जरूर सूरत कहिड़ी में मिलनी है जो इमाम महदी जे सूरत में मिलनी है वो जवाब दे इमाम महदी के जे औलाद मां ईंदो जो इमाम हसन जे औलाद मां ईंदो मुझे इमाम हसन सोने ताज दई मुझे मुस्तफा जी उम्मत के बचायो अल्लाह ऐलान फरमायो ओ मुझे महबूब जा बचड़ा जेकरे तो ताज दे उम्मत बचाइया तमा रब भी ऐलान तो गया तुझे बचड़े के उहो ताज पाराई दुस जो कायनात जो जरो जरो निसंदे रह जीविंदो अजीज़ाने मन उन इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जो जिक्र कंदे जेकॾहिं मां अॻिते हलां जंहिं वक़्त में मदीने तय्यब जे गलीअ में कहिड़ी गलीअ में मदीना तय्यब कौन ॻाल्हाई जो सामने हो मदीना सुभान अल्लाह तू देखता क्या है गर सामने हो मदीना तू देखता क्या है अरे यही तो काबे का काबा है तू सोचता क्या है सामने हो मदीना मदीने तय्यब जी गलिया चैनी तरफन का अली अलिया सुभान अल्लाह
मदीने जी गलिया जेड़ा केड़ा अली अलिया छाजे करे अली अलिया मदीने जे साईं फरमायो मुझे अली जो जिक्र करण भी इबादत आ। ताजदारे मदीना फरमायो मुझे सोने अली जो जिक्र करण इबादत आ। सुनो इमाम हसन दिल पर अली सा गद अची रहियो आ। सामो सैयदना अबू बकर सिद्दीक अची रहियो आ। गला गला केर अची रहियो आ। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु सामो अची रहियो आ। अली अल मुर्तज़ा शेरे खुदा सा गद केरा जो इमाम हसन मुस्तफा कदा जी मुझे सुने सिद्दीक अकबर जी निगाह इमाम हसन मुस्तफा जे मथा पया उनके वेछड़ो थी करे मुझा दोस्त अजीज कलड़े सा लाए करे उन जे चेहरे ते पोसा दींदो आ। सिंधीअ में चवा चुमियूं दींदो आ। चुमियूं ॾेई फरमाईंदो आ ऐ सोना अली सोनो हसन तो जहिड़ो नाहे मुझे मुस्तफा जहिड़ो आ। सुभान अल्लाह। ओ मुसलमान गौर कर सुनो अबू बकर सिद्दीक जंहिंजे चेहरे के चुमियूं ॾेई रहियो आ केरा चो इमाम हसन मुस्तफा। सुभान अल्लाह। इमाम हसन मुस्तफा वरी हजरत अबू हुरैरा जो त इए नाहे तज मुखे इमाम हसन जो जिक्र करे इमाम हुसैन जो नाहे करणो न न इए न थींदो। कायनात में वञी घुम कायनात में वञी घुम हिकड़न जे यादो मुंहिंजा दोस्त अजीज फ़क़त सहाबा जो जिक्र हूंदो हिकड़न जे यादो फ़क़त अधु अहल बैत जो जिक्र हूंदो। हीअ वाहिद जमात सुणे दिल पर दस्तगीर जी मुरीदा। सुभान अल्लाह। कायनात जे जंहिं भी फिते में मौजूदा अबू बकर जे सदाकत जो भी सलाम करण वारी आ। उमर फारूक जे अदालत जो एहतराम करण वारी आ। उस्मान ज़िन्नूरैन जे सखावत जो इकरार करण वारी आ। त सोणे अली अल मुर्तज़ा जे शुजात जो इकरार करण वारी जमायता जेका पीरान पीर जे मां तो खां थो पुछां इमाम महदी कॾहिं आयो इमाम महदी कॾहिं आयो मूंखे फ़क़त जवाब ॾे। सोणो अब्दुल कादिर जो ॾाॾो केरा जवाब ॾे सुभान अल्लाह। जवाब दे इते मां तोखे जवाब ॾेई छॾिया। जेके माण्हू चवनि था त इमाम हसन सोणे जो ज़िक्र नथो हले तूं ज़िक्र करी या न करी इमाम हसन जे मक़ाम खे रब एतिरो बुलंद कयो आहे। सुनो अब्दुल कादिर जीलानी हसनी भी आहे हुसैनी भी आहे नानक में हुसैनी त दादग में हसनिया जवाब ॾे दादग में हसनिया नानक में हुसैनिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पुष्ट खे दादग जे बजाय नानक सां ॾिठो वेंदो आहे। 900 साल गुज़रिया अॼु बि यारीअ जी राति थींदी आहे। काइनात जे ज़रे ज़रे में छा थींदो आहे जवाब ॾे सुभान अल्लाह। याद रखी छॾ तूं कंहिंजे ज़िक्र खे मिटाए नथो सघीं। सैयदना हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं मुंहिंजे दिल पर इमाम हुसैन खे ॾिठई मुंहिंजे सुहिणे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो सहाबी थोड़ी ॻाल्हि करे वञा नालो छा वरितुमि जवाब ॾे अबू हुरैरा। ॻाल्हि ओ मखाण वारा हाणे ई ठरी गे साखरे वारा ॿिनी तोखां होशियार हुया। सुभान अल्लाह। तूं बि होशियार थी न नालो छा वरितो अबू हुरैरा। ॻाल्हि ॻाल्हि हेठि पुछनि खे हेठि सभु जलसन वारा आहिनि तव्हां ॿुधायो नालो छा वरितो हज़रत अबू हुरैरा। अबू हुरैरा छा खे चइबो आहे चओ ॿिलियुनि वारो मथां चई त ॿिलियुनि जो अबू न ॿिलियुनि वारो उनजो असली नाम नालो छा आहे चओ अब्दुर रहमान। असली नालो छा आहे जवाब ॾे अब्दुर रहमान असली नालो आहे। अबू हुरैरा छो थो सॾिजे छो त उन हिकु दफ़े ॾिठो मुंहिंजो मुस्तफ़ा कंहिं ॿिलीअ ते रहम करे रहियो आहे। अबू हुरैरा पंहिंजो खाधो ॿिलियुनि जे हवाले शुरू करे छॾियो। सुभान अल्लाह।
प्यार मुझे मुस्तफा सा सहाबा जो निहार अबू हुरैरा ॾिठो त मुझे करीम मुस्तफा कंहिं बिलड़ीअ जे मथां रहम खाधो आहे। अबू हुरैरा खे ॾिठो, अबू हुरैरा यकीन कयो त मुंहिंजो मुस्तफा हिन खे पसंदि थो करे, हिन सां प्यार थो करे, हिन सां रहम थो करे। मुंहिंजो आका त रहमत लिल आलमीन, मगर आशिक जी निगाह पंहिंजी पंहिंजी आहे। अब्दुर रहमान छा कयो, उन ॾींहं खां वठी मानी मिले पाण खाइण जे बजाय बिलनि खे ॾींदो वञे, जाने वञे बिलनि जा वलर पोयां लॻंदा वञनि। वलर बिलनि जा काहे जॾहिं दरबार मुस्तफा में आयो, मुझे मुस्तफा मुर्गी फरमायो, या अबू हुरैरा आए बिलनि वारा कैफ हालुक, कहिड़ो हाल अथई, देर एतिरी आहे। अबू हुरैरा मोटियो, माण्हुनि सॾु कयो, या अब्दुर रहमान जवाब नथो ॾे, या अब्दुर रहमान जवाब नथो ॾे। ऐं बाह में हथ विझी चयो, या अब्दुर रहमान, चवे थो ऐन अब्दुर रहमान, काथे या अब्दुर रहमान, जे अंत अब्दुर रहमान, चए थो ला अना अब्दुर रहमान, मां अब्दुर रहमान न आहियां, छा है तू, चए थो अना अबू हुरैरा। सुभान अल्लाह। अमड़ नालो रखियो अब्दुर रहमान, जवाब दे केॾो न प्यारो नालो आहे। सुभान अल्लाह। जवाब दे मुसलमान, केॾो न प्यारो नालो आहे अब्दुर रहमान, रहमान जो बानो। अमड़ चूंडे नालो रखियो रहमान जो बानो। मुंहिंजे मुस्तफा उनखे बिलनि सां प्यार कंदे ॾिठो। मुंहिंजे आका फरमा, ऐ बिलनि वारा अबू हुरैरा, अॼु ॾींहं ताईं हदीस पढ़ंदो आहियां, ॿुधा अब्दुर रहमान जे नाले सां या अबू हुरैरा जे नाले सां जवाब सुभान अल्लाह। जवाब ॾे। जॾहिं ख़बर वथई हज़रत अल्लामा मौलाना साहब त जो असली नालो अब्दुर रहमान, अबू हुरैरा छो थो सॾी, चओ त इन करे जो सुणे अबू हुरैरा मुंहिंजे मुस्तफा जा लफ़्ज़ क़बूल करे छॾिया। सुभान अल्लाह। ओहो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हा पाण फरमाइनि था, मुझे करीम मुस्तफा मूंखे ॿिनि क़िस्मनि जा इल्म सेखारिया। हिकिड़ो उहो इल्म जेको दुनिया खे ॿुधाए रहियो आहियां, हिकिड़ो उहो इल्म जेको मां अबू हुरैरा जे सीने में बंदा अगर ज़ाहिर कयां त दुनिया टुकड़ा टुकड़ा करे छॾींदी। एॾे इल्म वारो अबू हुरैरा जेॾी महिल इमाम हुसैन सुणे खे ईंदो ॾिसंदो आहे, पंहिंजो बिस्तार लाहे इमाम हुसैन जा पेरड़ा उघण शुरू कंदो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सुने अबू हुरैरा के प्यार से चौदा, ऐ अबू हुरैरा ही छा थो करी, जवाब ॾेई रहियो आहे, ओ मुंहिंजा दिल पर हुसैन, मां त उन्हनि कदमनि खे उघी रहियो आहियां जेके कदम मुंहिंजे मुस्तफा जे कुलड़नि ते सवारी कंदा हुया। सुभान अल्लाह। सहाबा जे निस्बत दे निहार, मुझे मुस्तफा जे आशिकन जे प्यार दे निहार। सुनो उमर फारूक रज़ी अल्लाहु तआला अन्हु, हिक हिक सहाबी जा केतिरा दलील ॾियां, मूंखे मंज़िल जे तरफ़ हलणो आहे। 12 बजे ताईं विहारींदो मैं, छो त मां पहिरीं फ़कीर अलहवराए कुंभार खे चयो हो 10 जो टाइम रखियल हुयो, 10 खां 12 हिते अचण खां पोइ 10:30 खां 12, पर असां 10:30 पहुतासीं। तव्हां टाइम 11 ॾिनो, असांजा उहे ई ॿार नक्शबंदी हूं, वाइदे जा पक्का हूं, वाइदे खां फिरंदा न आहियूं। इनखे ग़लत रंग न ॾिजो, पर हक़ीक़त करे समझिजो। अज़ीज़ान सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाहु तआला अन्हु जी ज़ात जॾहिं बदर जे सहाबिन जो मुआविज़ो वज़ीफ़ो मुक़रर कयो, मुहाजिरीन जो वज़ीफ़ो मुक़रर कयो, फतह मक्का वारनि जो वज़ीफ़ो मुक़रर कयो, घणो वज़ीफ़ो बदर वारनि खे ऐं मुहाजिरीन मक्का खे ॾींदो हो। जॾहिं हिकिड़े दफ़े बदर जे सहाबा खे ऐं मुहाजिरीन मक्का खे 500 दिरहम या दीनार ॾिनई, उहे ई 500 दिरहम हज़रत इमाम हसन खे बि ॾिनई त हज़रत इमाम हुसैन खे बि ॾिनई। सुभान अल्लाह। तवज्जो कजा, कह ॾिना चो हज़रत अमीर उमर जवाब ॾे, तूं अॼु फतवा थो ॾी, मुंहिंजे सुहिणे अमीर उमर जे लाइ ज़ुबान
अल्फाज दराजी तो करे छा इहा हकीकत भुलाए सघे थो जेका मुंहिंजो इमाम हसन सुहिणो जेका मुंहिंजो इमाम हुसैन सुहिणो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन्हनि जेका उन्हनि जी ख़िदमत हुजे ख़ुशीअ सां क़बूल कनि ॿुधा इहा प्यार जी निशानी आहे या बुग़्ज़ जी निशानी आहे जवाब ॾे मुस्लमान प्यार हज़रत अमीर उमर सुणे 500 दिरहम दीनार मुक़रर कया जंहिं वक़्त में सुणे हसन खे मिलिया ऐं सुणे हुसैन खे मिलिया तवजह कर उन वक़्त हज़रत अमीर उमर जो पुटड़ो मौजूद आहे निहारे चवे थो ओ मुंहिंजा दिलबर पापा या अमीर मुमिनीन जी बचड़ा बाबा 500 दिरहम दीनार बदर जे सहाबा खे मिलिया 500 दिरहम दीनार फ़क़्र जेके मुहाजिरीन मक्का उन्हनि खे मिलिया मां त महबूब जे ख़िदमत में जंगियूं बि लड़ियूं हन जान बि हथेलीअ ते रखी करे जंग कई आहे ऐं मूंखे घटि मिलियो आहे पर इमाम हसन ऐं हुसैन खे 500 दिरहम दीनार मिलिया मुस्लमान हेॾे तवजह कर हज़रत अमीर उमर पंहिंजे पुट खे जवाब कहिड़ो ॾिनो पाण फरमायो दे ख़बर इमाम हसन ऐं हुसैन जे अम्मा जहिड़ी कंहिंजी मां सुभान अल्लाह बचड़ो ख़ामोश वरी पाण फरमायो जवाब दे इमाम हसन हुसैन जे बाबे जहिड़ो कंहिंजो बाबो आहे बचड़ो ख़ामोश वरी पाण फरमायो दे ख़बर इमाम हसन ऐं हुसैन जे नाने जहिड़ो कंहिंजो नानो आहे बच्चो ख़ामोश अमीर उमर फरमायो या त उन जहिड़ो बाबो अम्मा ऐं नानो खणी या त वरी आवाज़ बंदि करे छॾनि जो को मटो आहे कोन को सुभान अल्लाह ये कंहिंजी मोहब्बत आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जी ॻाल्हि कंहिंजी मोहब्बत आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबा जी मोहब्बत आहे ॾाहो थी पंहिंजो ईमान ख़तम न कर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे बचड़नि सां बि प्यार कर मुंहिंजे मुस्तफ़ा जे असहाब सां बि प्यार कर सुभान अल्लाह अज़ीज़ान मन वक्त थोरो मौजू वदा मियां अल्लाह वरा जी जी मियां अल्लाह वरा यो कुंभार साहब मौजू ॾिना हिन वक़्त ताईं मां मुख़्तसिर सरसरी निगाह कंदो ॻाल्हाईंदो आयुसि इमाम हसन मुश्तबा ला बिलख़ुसूस बिलउमूम इमाम हुसैन ला ज़रा क़ुरान करीम जे उन 4 आयतुनि ते गौर कयूं जेका तिलावत कयमि सुभान अल्लाह तुझा ॿार पूरा थी वेंदा असांजो सफ़र शुरू थी वेंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हसरत न रखिजा छो त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो आहे ईमान वारो कॾहिं बि नेकीअ मां कोन ढापंदो आहे ईमान वारो कॾहिं बि नेकीअ मां कोन ढापंदो आहे दीवानो कॾहिं दीदार मां कोन ढापंदो आहे सॼी राति बि ज़िक्र हले तोखे डरो कोन थींदो छो त ज़िक्र उन्हनि जो हली रहियो आहे जिन जे लाइ अल्लाह काइनात खे जोड़े छॾियो आहे अज़ीज़ान मन अल्लाह जे ज़ात पंहिंजे सुहिणे कलाम मुक़द्दस में फरमायो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान अहमराज जे तरफ पियो हला ज़ाहिरी तर्जुमो त इहो ई दुनिया जे उलमा दुनिया जे मुफ़स्सिरन लिखियो आहे याद रखी छॾ अल्लाह जे निज़ाम कुदरत में बशयूं हन घणियूं ॻाल्हा ॻाल्हा घणियूं हिकिड़ियूं ज़ाहिरी ॿियूं बातिनी ॻाल्हा ॻाल्हा कहिड़ियूं गाला मुसलमान हिकिड़ियूं ज़ाहिरी ॿियूं बातिनी हर शख़्स जे निहार हे ॿ अखियूं ज़ाहिरी बि आहिनि ऐं ॿ अखियूं बातिनी बि आहिनि सुभान अल्लाह हिननि अखियुनि सां ही नज़ारा करे रहियो आहे जेॾी महिल राति जो हिननि खे बूटे सुम्ही पवंदो आहे ॿुधा दुनिया कहिड़े अखियुनि सां ॾिसंदो आहे जवाब ॾे सुभान अल्लाह दिलवारी की राति जो निंड करण खां बाद में ही अखियूं तुंहिंजूं आराम में उहे कहिड़ियूं अखियूं हन जन सां दुनिया जा नज़ारा कंदो आहे जो ज़ाहिरी अखियूं ज़ाहिरी दुनिया खे ॾिसनि अंदर वारियूं अखियूं पंहिंजे यार जा
दीदार कनि पर हे अंदर वारियूं अखियूं कीअं खुलंदियूं चई त राज़ ॿुधाए सुभान अल्लाह ॿुधाए जी जी हलो पंहिंजे तरफ़ों न सुहिणे लतीफ़ जे तरफ़ां तो ॿुधाए सुभान अल्लाह लतीफ़ सरकार फरमायो खाहोड़िन खफ़ियसी खाहोड़िन खफ़ियसी सूझे लतो सुबहान आशिक इने अखरे बनी लंघिया ला मकान सुभान अल्लाह मूल सां गॾिजी हुई थिया बाबू से बिरयान सबोई सुबहान आयो नजर उन्हनि जे खाहोड़ी के रहन तफसील में वजन जे बजा सुने अब्दुल कादिर जीलानी जो हिकड़ो ही हुक्म बुधाए महबूब सुबहानी फरमायो नजर तो इला बिलादिल्लाह जमुआ अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो मालिका अल्लाह जहानन जो रब्बुल आलमीन मुझे सुने महबूब सुबहानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो मां अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जा सभई शहर ॾिठा ने जवाब दे अज जे दुनिया जो साइंसदान एडे तवज्जो सां ॿुधजा ए नौजवान ही ॻाल्हि ॿुधजा अज जे दुनिया जो साइंसदान जदीद दुनिया जे अंदर जदीद दुनिया जे अंदर साइंस और टेक्नोलॉजी जे अंदर जॾहिं मेहनत करे करे रिसर्च करे करे इन नहज ते पहुतो आहे त हिन दुनिया खां सवा पंज अहिड़ा ब्लैक होल पंज अहिड़ा ब्लैक होल मना कारा खता जो ये सॼी दुनिया हिकिड़े खॾे में हली वञे दुनिया खुटी वेंदी खॾो कोन भरबो सुभान अज दुनिया जो साइंसदान एड़न पंजन होलन जो जिक्र करे रहियो आहे मना रुगी ही दुनिया ना है अलाए केतरी दुनिया है अब्दुल कादिर जीलानी चवे तो सॼी रब जे कायनात जा शहर मां अब्दुल कादिर जीलानी ॾिसी आयो हां सुभान अल्लाह सोने अब्दुल कादिर जीलानी जे उन नज़र जो अंदाज़ो जॾहिं केर नथो करे सघे ॿुधाए इमाम हसन हुसैन जे कमाल खे केर पहुची सघंदो सुभान अल्लाह अज़ीज़ाने मन तमा अर्ज़ पे कयो हिकड़ो तोखे अल्लाह हे ज़ाहिरी लिबास ॾिनो आहे हिकड़ो अल्लाह तोखे मख्फी लिबास ॾिनो आहे हिकड़ियूं अखियूं ही हिकड़ियूं अखियूं ॿियूं हिकड़ा कन ही ॿिया कन ॿिया तूं चवंदे कन ॿिया कीअं थिया लतीफ़ सरकार फरमायो इहे कन बिकिणी ॿिया कन गिनी सुभान अल्लाह छा कननि जी किथे का मंडी लॻंदी आहे छा जवाब ॻाल्हि लॻाइण वारा छा कननि जी मंडी लॻंदी आहे छा बकरियुनि जी लॻंदी आहे उठनि जी लॻंदी ढकनि जी लॻंदी वहड़नि जी लॻंदी सभिनी ढोरनि जी लॻंदी इंसान जे कननि जी मंडी कान लॻंदी पोइ लतीफ़ कीअं चयो त इहे कन बिकिणी जॾहिं मंडी कान्हे का त विकणा काथे के ॿिया कन गिन्हेज चवे तो इहे कन विकणी मना इन कननि सां जेको दुनिया जो तालुक अथई इन दुनिया खे डिस्कनेक्ट छा इन दुनिया खे चओ अस्सलाम वालेकुम चई खुदा हाफ़िज़ कुछ त ॻाल्हि इन दुनिया खे ॿिन्ही हथनि सां जवाब ॾेई करे उन दुनिया जे अंदर कदम वधा जंहिंमें हिननि कननि जी ज़रूरत कान्हे का के ॿिया कन आवाज़ ॿुधंदा आहिनि सुभान अल्लाह चई त क़ुरान दिल चवंदी आहे रुॻी क़ुरान पढ़ा अखियुनि जे लाइ क़ुरान पढ़ा कननि जे लाइ क़ुरान पढ़ा पर वक़्तु कोन थो ॾी टाइम कोन थो ॾी यादि रखी छॾे ओ बघाण वारो शिकायत दिलि में रखी वापसि खणी थो वञा 7 कलाक पंधु करे अचां लेकिन तूं हिकिड़ो कलाक ॾींहुं वाइदे मुताबिक़ इहा ॻाल्हि चङी कान्हे का कुर्ब में मयार तव्हां ॾे रहिजी वई आहे लेकिन मां 2-3 मिंट अञा ॻाल्हायां थो पंहिंजे तरफ़ खां मुंहिंजा दोस्त
अजीज याद रखी छॾजा सुन लतीफ़ सरकार फरमायो इहे कन विकिणी के ॿिया कन गिने जो तिहां पोइ सुणे जो ॻाल्हियां पिरियां सदे पार जो हिनन कनन के गुम कर त यार जो आवाज अचे हिनन अखिन के गुम कर त चो मदीने जो दीदार थे मां तो खातो पुछा बेटो हिय बखान शहर में अंदर है हींअर जो जे कदे तोखे मदीने पहुंचणो आ गुंबज़े खज़रा जो दीदार करणो आ ॿुधा अखियूं पटे निहारी दे या अखियूं बंदि करे वेहंदे जवाब दे सुभान अल्लाह कीअं ॾिसंदे जवाब ॾे अखियूं बंदि करे रुगी हीअं कंदे त ॾिसंदे त गुंबज़े खज़रा जे साम्हूं बीठो सुभान अल्लाह याने हिननि अखियुनि जो रुगी कमाल दुनिया खे ॾिसणा उहे ॿिए अखियूं आहिनि जेके यार जो दीदार करे पोईंदियूं आहिनि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान करीम जे मरजल बहरैन जो हिकिड़ो तर्जुमो अल्लाह ताला हिन रूए ज़मीन ते वाक़िअतन अहिड़ा समुंड चई दरिया चई बनाया आहिनि जंहिं वक़्त में जॾहिं हमेशह जे लाइ पाण में हीअं गॾु हूंदा आहिनि मगर हिन जो रंग पंहिंजो हिन जो रंग पंहिंजो हिन जो ज़ाइको पंहिंजो दुनिया ॾिसंदी आहे गॾु मिलिया पिया आहिनि ॾिसण में गॾु आहिनि मगर कॾहिं बि हिक ॿिए में गुम नथा थियनि ॾिसण में भी गॾु आहिनि हलण भी गॾु थो पिया रंग ॿिन्ही जो अलॻि आहे ज़ाइको ॿिन्ही जो अलॻि आहे छाजे करे बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान बेनियाज़ रब फरमायो उन्हनि ॿिन्ही दरियानि जे विच में मां अल्लाह हिकिड़ो पर्दो बनाए छॾियो आहे वारो भी खुदा पर्दे के बनाइण वारो भी खुदा न कि पर्दो नजर थो अचे न कि उन्हनि ॿिन्ही खे हिक ॿिए खां अलॻि थींदो नजर थो अचे इहे राज़ कहिड़ो आहे मिलनि छो नथा जॾहिं गॾु बि बीठा आहिनि हिक ॿिए में गुम थियनि छो नथा मुंहिंजो अल्लाह थो फरमाए हाणे ही अखियूं बंदि करे ही अखियूं खोल त तोखे सॼे राज़ जी ख़बर पइजी वञे सुभान अल्लाह हिननि अखियुनि हो तर्जुमो ॾिठो उन्हनि दरियाहनि ते नज़र विधी उन जे रंग ते नज़र विधी उन जे ज़ाइके ते नज़र विधी उन जे पर्दे ते नज़र विधी लेकिन नज़र कुझु कोन आयो जॾहिं ही अखियूं बंदि कयूंसीं त आशिकनि जो आवाज़ ॿुधण में आयो आशिकनि आवाज़ ॾिनो ओ ज़मीन जे तख़्ते ते ॿिनि दरियानि खे ॻोल्हण वारा अगरि ज़मीन जे तख़्ते ते मरजल बहरैन खे थो ॻोल्ही त हिकिड़ो दरिया सुहिणे अलीअ जे सूरत में त हिकिड़ो दरिया अम्मा फातिमा जे सूरत में सुभान अल्लाह जेकॾहिं हिन ज़मीन जे तख़्ते ते अंदर जे अखियुनि सां ॾिसण थो चाहे हिकिड़ो इल्म जो दरिया ॿियो इस्मत जो दरिया हिकिड़ो इल्म जो दरिया ॿियो पाकाईअ जो दरिया पर्दो केरा जो मदीने जो शेरा सुभान अल्लाह इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उन नूर जो दरमियान में पर्दो आहे हिकिड़े पासे अली आहे हिकिड़े पासे फातिमा ज़हरा अलॻि बि न थिया अथनि ततहीर वारी चादर में ॿई अलॻि आहिनि या गॾु आहिनि जवाब दे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ततहीर वारी चादर में ॿई गॾु मां तोखां थो पुछां जॾहिं आयत मुबाहिला आयो नदू अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम ॿुधाए त ॿई गॾु आहिनि या अलॻि आहिनि जवाब दे आयत मुबाहिला में ॿई गॾु जॾहिं बहस मुबाहिसो थिए ॿई गॾु ततहीर वारी चादर अचे ॿई गॾु चओ त मुंहिंजे मुस्तफ़ा जे अंगण ते ॿई गॾु पर जॾहिं रब जे तरफ़ खां दुरूद मिले चओ दुरूद में बि ॿई गॾु ई गॾु आहिनि याद रखी छॾजा मुसलमान मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम याद रखी छॾजा मरजल बहरैन मां मुराद अम्मा फातिमा ज़हरा अलीउल मुर्तज़ा बैनहुमा बरज़खुन मां मुराद मुझे करीम मुस्तफा जी ज़ात अल्लाह तो चवे उन्हनि ॿिन्ही दरियानि मां लुअलुअ बि निकिरंदो आहे त मरजान बि निकिरंदो आहे लुअलुअ
कदऊ भी उन दरियान मां निकरंदो आहे, मरजान भी दरियान मां निकरंदो आहे। जॾहिं ज़ाहिरी इहा माना थी त अंदर जी जेका माना आहे, लुअलुअ मां मुराद इमाम हसन आई, मरजान मां मुराद इमाम हुसैन। याद रखी छद मुसलमान, याद रखी छद मुसलमान, मुझे अल्लाह, मुझे खुदा ऐं मुझे मुस्तफा कदें भी हसन हुसैन के अलग कोन कयो आहे। याद रखी छद, जाजे अलग करण जी कोशिश कंदे पाण अलग थी वेंदे। कदें भी अलग थियण जी कोशिश न कजा। हेॾे ज़रा तवजह कर, न मुझे मुस्तफा जे बचड़नि खे हिक ॿिए खां अलग कजा, न मुझे मुस्तफा जे यारनि खे वरी अलग कजा। हिते जेके वेठा आहियो अक्सर पढ़ियल, जेके पढ़ियल हो उहे चीच मथे खणो, मां ॾिसां जेतिरा माशाअल्लाह लगे ये माशाअल्लाह वरी वरी हथ मथे खणो तो मूं इन मूवी में जो माशाअल्लाह ये त 99% पढ़ियल वेठा हो। हाणे मूंखे हेॾे जवाब ॾिजो, ए पक्की ॻाल्हि दिल में यकीनी पक्की ॻाल्हि करे छॾिजां, इंशाअल्लाह ताला कोई भी मुझे मुस्तफा जे सहाबा के अलग कोन करे सघंदो। मुझे महबूब मुस्तफा जी उम्र घणी आहे, 63 साल। गला गला घणी आहे, भला अबू बकर सिद्दीक जी उम्र घणी आहे, जवाब दे 63 साल। सुभान अल्लाह। उम्र फारूक जी उम्र घणी आहे, 81 साल। चो 81। हजरत उस्मान जी उम्र घणी आहे, 63 साल। हजरत अली जी उम्र घणी आहे, चो गला गला चो छो कावड़े न जा हजरत अली सां ॻाल्हाई कोन। हज़रत अली जी उम्र घणी आहे, जवाब ॾे 63 साल। हाणे न 63 खे पको कजां, मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां, मूंखे नाए जो खोड़ो केरु ॿुधाईंदो? तव्हां मां कंहिंखे यादि आहे? पढ़ां मां थो नाए जो खोड़ो जंहिंखे यादि आहे चीच मथे खणनि। माशाअल्लाह नाए जो खोड़ो ख़ासि करे नौजवानो तवज्जो सां ॿुधो। नमन जो खोड़ो एक ना ना बिना टिन्ना चारना पंज नवा 45 छन्ना 54 सतना 63 अठना 72 नानवा 81 10 नवाई 90। मां तोखां थो पुछां जवाब ॾे, जेकॾहिं को चवे त एक नवा नवा बिन नवा 20 त हो सचो आहे या कूड़ो आहे? जवाब ॾे। भला जे 3 नवा 32 त सचो या कूड़ो? जवाब ॾे। जे चवे 4 नवा 40 त सचो या कूड़ो? जवाब ॾे। गलो पकड़ींदेसि या न पकड़ींदेसि? जवाब ॾे। चवंदेसि ओ अणपढ़ियल, ओ बेवकूफ़, ये डिग्रियूं कूड़ियूं खयूं अथई, एक नाना बिना 18 टिना 27। यानी जेका कानूनी हक़ीक़त आहे, जेका तारीख़ी हक़ीक़त आहे, उनखे जेको बदलाईंदो आहे उनखे ॼट चइबो आहे, उनखे बेवकूफ़ चइबो आहे, उनखे नादान चइबो आहे। जेको तारीख़ी हक़ीक़त जो इक़रार कंदो आहे उनखे अक़लमंद चइबो आहे, उनखे पढ़ियल चइबो आहे। हाणे मुंहिंजे तवज्जो कजा, हुज़ूर जी उम्र 63 साल, 3 ऐं 6 बराबर। गल गल 3 हथ ऐं 6 बराबर। नव अबू बकर सिद्दीक जी उम्र 63, 3 ऐं 6 बराबर। गल गल 3 ऐं 6 बराबर। नव उम्र फारूक जी 81, 1 ऐं 8 बराबर। सुणे उस्मान जी 63, 3 ऐं 6 बराबर। हज़रत अली जी 63, 3 ऐं 6 बराबर। गल गल 3 ऐं 6 बराबर। हाणे मां तोखां थो पुछां, एक नवाई गल गल एक ना नवा बिना 8 ऐं 1 बराबर। गल गल 8 ऐं 1 बराबर। 3 17 20 2 ऐं 7 बराबर। 4 ना 36 3 ऐं 6 बराबर। 5 ना 45 4 ऐं 5 बराबर। 6 ना 54 4 ऐं 5 बराबर। 7 नवा 63 3 ऐं 6 बराबर। 8 ना 72 2 ऐं 7 बराबर। 9 नवा 81 1 ऐं 8 बराबर। 10 नवा 90 0 त 0 आहे। चओ इहो नवन जो अंक हीरो आहे। सुभान अल्लाह। 0 त 0 आहे, नवन जो अंक हीरो आहे। जे नवन जे अंक खे केरो बदलाए नथो सघे, अलग नथो करे सघे, त सुणे अचनि यारनि खे मुंहिंजे मुस्तफा खां केरु धार नथो करे सघे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। याद
रखी छॾजा जे इन अंग जी हक़ीक़त तूं बदिलाए नथो सघीं त मुंहिंजे मुस्तफ़ा जे यारनि जी हक़ीक़त बि बदिलाए नथो सघीं। यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना आहिनि, परवाना आहिनि, लेकिन हिकिड़ी शइ फाइनल आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जा सच्चा साथी। लेकिन जवाब ॾे, मुंहिंजे मुस्तफ़ा बेशक फरमायो त ए मुंहिंजा अबू बकर, तुंहिंजी हार जी हिकिड़ी राति दुनिया जे इबादतुनि खां अफ़ज़ल। सदक़त या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। ऐ उमर, तुंहिंजूं नेकियूं आसमान जे सितारनि खां घणियूं। लब्बैक या रसूल अल्लाह। ऐ सोना उस्मान, तोखे ॾिसी करे अर्श जा फरिश्ता हया था कनि, मां मुस्तफ़ा भी हया थो कयां। लब्बैक या रसूल अल्लाह। अदा अली, अदा अली, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, तू दुनिया में भी मुझो भावा त आखिरत में भी मुझो। लब्बैक या रसूल अल्लाह। कोई शक ना है, पर जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन जो वारो ईंदो आहे, सहाबा ला मुझो मुस्तफ़ा फरमाइंदो आहे, अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। पर जॾहिं हसन ऐं हुसैन जो वारो ईंदो आहे, मुझो मुस्तफ़ा फरमाइंदो आहे, जेको हिननि सां प्यार कंदो उन मूं सां प्यार। सुभान अल्लाह। सहाबा जे अज़मत के सलाम चो, सहाबा जे अजमत के सलाम। सहाबा जे नाम तां जान कुर्बान। लेकिन याद रखी छॾ, अज़मत सहाबा पंहिंजो मक़ाम थी रखे, शान अहल बैत पंहिंजो मक़ाम थी रखे। ॿिन्ही खे अलॻि अलॻि ज़ावियनि सां ज़रूर ॾिसंदो कर। बेशक मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा आले रसूल जी इज़त कई आहे, आले रसूल वरी असहाबे रसूल जी इज़त कई आहे। हज़रत अमीर मुआविया जे शान में कमो बेश ॻाल्हाइण वारा हिकिड़ो ई तुंहिंजे लाइ जवाब काफ़ी आहे। मुंहिंजे इमाम हसन सुणे, हज़रत अमीर मुआविया जे हथ ते बैत कई आहे या कान कई आहे, जवाब ॾे। जेकॾहिं जवाब हा में आहे त पंहिंजे ज़ुबान खे चओ लगाम ॾे। जेकॾहिं जवाब हा में आहे, यकीनन हा में आहे, पर तो में जुरत कान थींदी जो ईअं चई त इमाम हसन डिॼणो हो। अलीअ जो खून कॾहिं डिॼणो थी नथो सघे। सुभान अल्लाह। शेरे ख़ुदा जो खून कॾहिं बि गला गला, शेरे ख़ुदा जो खून कॾहिं बि डिॼणो नथो थी सघे। जेकॾहिं अहिड़ी सोच तुंहिंजी आहे त पोइ इमाम हुसैन नठो आहे। सुणो इमाम हसन, गला गला इमाम हसन। जॾहिं मुंहिंजे इमाम हुसैन जे साम्हूं कंहिं इमाम हसन सुणे जो रुॻी थोरो सख़्तीअ सां ज़िक्र कयो, मुंहिंजे इमाम हुसैन हक़ल कयो, ओ ज़ुबान दराज़, ज़ुबान बंदि कर। हुआ अकी, हुआ अकी व इमामी। मुंहिंजो हसन भाउ, मां सुणे हुसैन जो भाउ बि आहे त मुंहिंजो इमाम बि आहे। सुभान अल्लाह। जेके मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजो इमाम सॾे, उन सां जेकॾहिं बुग़्ज़ रखी त कसम ते पैदा कंदड़ जो ॿुधा जन्नत में वेंदे या रोड ते धिका खाईंदे, जवाब ॾे। याद रखी छॾजा, इमाम हसन ऐं हुसैन सां प्यार करी त ॿिन्ही में फ़र्क़ु न कंदो कर। अगरि फ़र्क़ु कंदे जली वेंदे, बर्बाद थी वेंदे, कुझु न ईंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जा मानणो टाइम ओवर थियो, मां माज़रत सां चवंदुसि, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा मानणो इमाम हसन ऐं इमाम हुसैन जो ज़िक्र कंदे बस मां आख़िरी ॿ जुमला जे करे इजाज़त ॾियो त इमाम ज़ैनुल आबिदीन ला चवां। जी सुभान अल्लाह। 100 ॻाल्हियूं कयो। हाँ। हर माण्हू पंहिंजे वाइदे जो ख़ुदि ज़िम्मेवार आहे। मां भी पंहिंजे वाइदे जो से अल्लाह वारे वीचारे जो कोई कसूर कोन्हे, उनजो बि मजबूरी हूंदो। इन ॻाल्हि में कोई शक न आहे। जेको माण्हू दावत ते अचे थो उनखे टाइम ॾियण में अल्लाह वारे जी मजबूरी आहे। लेकिन जीअं तव्हां मजबूर हो, आउं बि ईअं मजबूर। मुंहिंजी जॻह ते तव्हां बेशक 2 कलाक चओ, लेकिन सची हुआ सुबुह सवेर 8 बजे ड्यूटी ते वयुसि, 1 बजे ड्यूटी तां निकितुसि, फ़क़ति मानड़ी घर में खाई 1:15 बजे घरों निकितुसि।
9 बजे तुझे ओताक में पहुतुस 10:30 बजे तुझे स्टेज ते पहुतुस हींअर रात जा 12 खां ओवर थी विया ॿुधा त हितां निकिरण केॾी महिल ऐं पंहिंजे विचड़नि में केॾी महिल पहुचंदुसि थोरो फ़क़ीर ते बि रहम कंदो सुभान अल्लाह जेकॾहिं तोखे कलाक ॿुधण जो शौक़ु आहे मोस्ट वेलकम कोई एतराज़ कोन्हे पर तव्हांखे ख़बर आहे त नक्शबंदी जेके आहे न असां नक्श मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो सालियानो इज्तिमा थींदो आहे सजण साईं जे दरबार ते हज़रत सोना साईं जो उर्स मुबारक थींदो आहे दुनिया खे ख़बर आहे कोई बि ऐलान करे त 12 बजे खां पोइ कॾहिं उर्स जी तक़रीबात हली आहे जवाब आहे न 12 थी विया ऐलान थी वियो तकरीरूं बंदि कयो लाउड बंदि कयो अल्लाह जे मखलूक खे आराम करण ॾियो आराम वारा आराम कनि ऐं तहजुद वारा वरी 2 कलाक निंड करे थी यार असां रिहान कनि सुभान अल्लाह सुबह जो सब को बचनी वाला मां तमाम इंतजामिया के अर्ज कंदुसि त हिन वक़्त में क़ीमती टाइम आहे माण्हुनि जे टाइम जो क़दुर कयो प्रोग्रामनि खे मुख़्तसिर कयो माण्हुनि खे घणो टाइम न विहारियो माण्हुनि खे मुनासिब टाइम विहारियो जो ॿियो दफ़ो अचण जे लाइ ख़ुशीअ सां अचनि मां तव्हां खां थो पुछां जेकॾहिं तव्हां मां कोई बि शख़्स सुबुह जो न मज़दूरी करण वारो हूंदो ऐं हिते जेकॾहिं 1-2 बजे खां पोइ वञी घर पहुचे निंड पूरी न थिए सुबुह जो मज़दूरी करे सघंदो ॻाल्हायो बच्चन जी रोज़ी करे सघंदो बच्चन जी रोज़ी भी तव्हांखे करणी आहे इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कॾहिं कॾहिं कड़ी गोरी खाइणी पवंदी आहे जेका हिन वक़्त मां खाई मूंखे अहसास आहे त हेतिरा कलाक तव्हां इंतज़ार कयो आहे मूंखे कलाक अञा हिकिड़ो ॻाल्हाइणु घुरिजे इन ॻाल्हि जो मूंखे अहसास आहे पर मूंखे इन ॻाल्हि जो बि अहसास आहे त जेकॾहिं तव्हांखे पाबंद बनाइणो आहे त हिकिड़ो दफ़ो कड़ी गोरी खाइणी आहे ऐं उहा हींअर मां खाई रहियो आहियां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बसि पाणी पिया पटो करियो मां फ़क़ति इमाम ज़ैनुल आबिदीन जी हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि करे अॻिते थो वधां त मुंहिंजा दोस्त तोखे ख़बर पवे इमाम हसन त हसन हुसैन त हुसैन पर मुंहिंजे इमाम हुसैन जी बचड़ी इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिंजे हथनि में हथ कड़ियूं हुयूं पेरनि में डंडा ॿेड़ियूं हुयूं उन हलंदे सफ़र में विछड़ियल पंहिंजे रब सां कीअं पिए मिलायो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां तो अर्ज़ कयां सल्ली अला सय्यदना न ॾियो अधु मिंट दुरूद पढ़ी आवाज़ बंदि थी थो वञे मूंखे चए थो अञा कलाक हल तूं बि त लबड़ा खोल न मुस्लमान सुभान अल्लाह सवाब थींदी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब दुरूद जो फ़ाइदो तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो हुजूर मिले सुभान अल्लाह तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो हुजूर मिले थी बने थी जन्नत जी तसला कदे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह दिल खोले पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल छोटी पारो तू दोहार जो आ इलाज दुरूद बीमार जो सुभान अल्लाह डॉक्टर ने ला इलाज करे छे दुरूद पढ़ सुभान गुनाह अंबार करे छे दुरूद पढ़ दुरूद पढ़ने में जो मुस्तफा राज़ी थी जिते मुस्तफा राज़ी थी उनते खुदा राज़ी थी सुभान अल्लाह छोटी कारो दुरूद दोहार में जो आ इलाज दुरूद बीमार
वज़ीफ़ो दस्यो हर हिक वलीउल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। काफ़िलो जॾहिं कूफ़े खां अॻिते हलियो आहे, इमामी अली मक़ाम जो मज़लूम काफ़िलो जॾहिं कूफ़े खां अॻिते हलियो आहे, रस्ते जे भर में हिक यहूदियाणी औरत जो घर आहे। अल्लाह जी ज़ात उनखे हिकिड़ो बचड़ो सिकी ॾिनी ॾिनो आहे। तोखां तो पुछां जेके हिकिड़ो बचड़ो हूंदो आहे, बचड़ा त मिड़ई मिठा हूंदा आहिनि, पर जेके हिकिड़ो बचड़ो हूंदो आहे ॿुधा उन अमड़ जो केॾो न प्यार हूंदो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो बचड़ो आहे, मां मुस्लमान हुजे या काफ़िर हुजे, मां हूंदी आहे। सुभान अल्लाह। मां मां कदर कोन थे दसे को मां मिठी अजेड़ी वफा के रुकंदो। सुभान अल्लाह। दसे को मां मिठी अजेड़ी वफा के रुकंदो। उते तकलीफ़ में तकोला दुआ के रुकंदो। दसे को मां शायरी घणनि बोलियुनि कया टाइम वधी वियो आहे। मां हूंदी आहे, यहूदीअ जी मां आहे, बचड़ो बीमार आहे, इलाज कराया अथई मगर कोई फर्क नथो पवे। हिक न्याणी जवान न्याणी थी चवे, ओ मुंहिंजी जीजल अम्मा जी मुंहिंजी बचड़ी अम्मा हिन रस्ते सां काफ़िला ईंदा वेंदा आहिनि, वञी ॿाहिरि बीहो मतां को काफ़िलो अचे, काफ़िले में कॾहिं कॾहिं हकीम भी मौजूद हूंदा आहिनि, मन का दवा मिली पवे त मुंहिंजो भाइड़ो सलामत वारो थी पवे। सुभान अल्लाह। भेण पंहिंजे धीउ पंहिंजे अमड़ खे ॾस ॾिनो, अल्लाह जे कुदरत ॾे निहार। गुलाम नबी महेसर जो शेर ज़हन में अची वियो, चवे तो भलाई जंहिंजे भाॻन में ओहो असली न भुलिबो। सुभान अल्लाह। जंहिंजे भाॻन में ओहो असली न भुलिबो। जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात फरबो, उन्हीअ जो बेकहि सां कॾहिं बि कोन रलबो आहे। त यहूदियाणे मगर अल्लाह हुनजे मुक़दर में भलाई लिखी छॾी आहे। न्याणीअ जो चवण वठे थी, देर नथी करे निकिरे थी, कुदरत वारे जो करिश्मो, कुदरत वारे जी कुदरत निहार। अञा हीअ औरत अञा रस्ते में अचे, ॾिसे थी त साम्हूं वाकई हिकिड़ो काफ़िलो अची रहियो आहे। सुभान अल्लाह। काफ़िला त हुन औरत ज़िंदगीअ में कई ॾिठा, मगर अॼु काफ़िले ते निगाह पई, ॾिसे न रुॻी काफ़िलो अची रहियो आहे, पर काफ़िले में अहिड़ा बि सिर मौजूद आहिनि जन जे सिरनि जे मथां अर्श खां वठी नूर जो लाटूं चमकी रहियूं आहिनि। सुभान अल्लाह। काफ़िला त हुन घणा ॾिठा, अहिड़ो काफ़िलो कॾहिं कोन ॾिठई। अज़ीज़ान मन इंतज़ार में बीही रही, दिल पक नज़दे सुहिणे काफ़िले में कोन को हकीम हूंदो। जॾहिं मुंहिंजा दोस्त काफ़िलो पहुतो, अॻियां खोली हुयो, अॻियां शिमरो हुयो, अॻियां इब्ने ज़ियाद हुयो, पलीत अॻियां पे हलिया। उन औरत काफ़िले खे बीहारे चयो, ओ काफ़िले वारो, मुंहिंजो बचड़ो आख़िरी पसाह खणी रहियो आहे, मुंहिंजे बचड़े जे ज़िंदगीअ जूं आख़िरी खड़ियूं हली रहियूं आहिनि। ख़ुदा जे वास्ते अगर हिन काफ़िले में को हकीम मूंखे का दवा जो ज़रियो ॾियो। उन खोली बदमाश, उन यज़ीद बदमाशन, इब्ने ज़ियाद, शिमर ज़िलजोशन जेके भी पलीत हुआ, उन्हनि टोक कंदे उन मुंहिंजे महबूब जे बचड़े ॾे इशारो ॾिनो, जेको पुठनि उखाड़ी दाचीअ ते सवार
हथन में हथ कड़ियो पेरन में डंडा बेड़ियो पर पोब जुबान ते रब जे कुरान जी तवारा सुभान अल्लाह जहमत में उन यहूदन औरत उन सुणे ने निहारो उनन त टोक में चयो बियो त सावट हकीम कोने इहो जेको छोकरो 14 सालन जो थी दिसे चवन था त खानदानी हकीम मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन गधड़ो मथे करे निहारियो सुभान अल्लाह जिया बीमार ज़ैनुल आबिदीन गधड़ो मथे खड़ी निहारियो ओहा यहूदनी डोड़दी आई कदमन में जो अचे चंबड़ी पे जेडी मन हथन के डंडा बेड़ियो लगियो निहारण लगी चेहरे रे थी निहारे त नूर जो लाटू सुभान अल्लाह चेहरे रे थी निहारे त नूर जो लाटू अखड़न में थी निहारे त सावण जे बरसात जो लाटू सुभान अल्लाह दिल में ख्याल थी करे त अजीब हकीम कदमन ते चंबड़ी चवे थी ओ हकीम तोखे पाजे हिकमत ॾियण वारन जो कसम मुझे बचड़े जो इलाज कर सुभान अल्लाह जॾहिं सुणे इमाम ज़ैनुल आबिदीन खे उन यहूदियनी औरत हिकमत वारन जो कसम ॾिनो मुझे सुणे ज़ैनुल आबिदीन फरमायो आऊं तुझे बचड़े जो इलाज करण ला तैयार हां मगर इन पलीतन खां इजाज़त वठण तुंहिंजो कम सुभान अल्लाह जॾहिं पलीतन ॾिठो इमाम ज़ैनुल आबिदीन मञी वियो औरत के चयो परे थी असांखे देर थी थिए औरत चयो कान छॾींदी मां ॾाढियूं मिनथूं कई ॾिठे मिनथुन में अचण वारा न आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लालच लोभ में उन्हनि खे जेतिरी दौलत चयो ॾियां उन्हनि फर्ज़ कयो 100 रुपया घुरिया उन चयो मां तव्हांखे 500 ॾियण लाइ तयार हां मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी बचाए ॾियो सुभान अल्लाह इजाजत मिली काफ़िलो रुकजी वियो अज मुझे महबूब इमाम हुसैन जो मज़लूम बचड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन हथन में हथ कड़ियो पेरन में डंडा बेड़ियो केॾो न अजीब अंदाज में सवारियत हेठ लथो हूंदो मुसलमान गौर कर मुझे महबूब जे बचड़न जे उन अंदाज दे गौर कर इमाम आली मकाम जो बचड़ो जी पुठन उखाड़ी सवारी ता लथो आस्ते आस्ते जो त पेरन में डंडा बेड़ियो मां चवे त उडामी मूं वटि पहुचे मुझो सुणो ज़ैनुल आबिदीन चवे उडामण जी तरफ़ ताक़त ॾिनी पर जे उडामी पहुचंदुसि त तोखे क़दुरु कोन थींदो ईअं तो हलाए ख़बर पवई त मोन खे जेरो कीअं कबो सुभान अल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन आस्ते आस्ते डंडा बेड़ियूं मजबूरी ज़ाहिरी अञा तरड़े ते पहुतो अंदरा न्याणी दाह कई ओ अम्मा मां जॾहिं बचड़ीअ जी दाह ॿुधी तरड़े तां आवाज़ ॾिनई ओ बचड़ी फिक्र न कर हकीम खे वठियो थी अचां न्याणीअ जवाब ॾिनो ओ मुंहिंजी जल अम्मा हाणे हकीम खे न वठी हाणे हकीमन खां काल चढ़ी वई मां पुछे थी अम्मा छा थी वियो अम्मा मुंहिंजो भाइड़ो दुनिया छॾे वियो जेॾी महिल हिकु मां ॿुधो मुंहिंजो हिकिड़ो अखियुनि जो ठार बचड़ो वियो जंहिं वक़्त में ताह कई मुंहिंजे सुहिणे ज़ैनुल आबिदीन हथनि में हथ कड़ियो इशारो ॾिनो ख़ामोश थी ताह न कर हिन तरह ते रड़न करण वारो बि ईंदो त रब उनखे ख़ुशियूं ॾेई पोइ वापसि कंदो सुभान अल्लाह रड़ियूं न कर जेकॾहिं दवा जी हाजत ख़त्म थी वई ओहो हकीम वठो थी हली जंहिं वटि रुगी दवा मौजूद नाहे मगर ताक़त वारी दुआ बि मौजूद सुभान अल्लाह
जेॾी महिल यहूदियाणी औरत ॿुधो त ही त को अजीब इंसान आहे, ही त को अल्लाह जो फरिश्तो नज़र थो अचे इंसानी सूरत में। हा हकीम साहब पाण फरमायो हा जीअं मुंहिंजो इमाम ज़ैनुल आबिदीन अंदर पहुतो आहे, न्याणी भेण भाउ जे मथां रोई रही आहे, कपिड़ो मथो पियो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे मथो बीही करे हिकिड़ी निगाह अर्श ॾे कई आहे, ॿी निगाह मदीने ॾे कई आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ी निगाह अर्श ॾे करे ॿी निगाह मदीने ॾे करे उन सुतल नौजवान जे मुंहं तां कपिड़ो लाहींदो वियो ऐं चवंदो हुयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूल। जीअं सुणे ज़ैनुल आबिदीन कपिड़ो लाहींदो वियो, कलमे शहादत पढ़ंदो वियो, उहो जवान बि अखिड़ियूं पटींदो वियो, कपिड़े सां गॾु उथंदो बि वियो त कलमो बि पढ़ंदो वियो। सुभान अल्लाह। जीअं उन नौजवान कलमो पढ़ी बस कयो, जेके रड़ियूं ताहूं हुयूं ओड़े पाड़े जूं मायूं मर्द कद थी विया, उहे ताहूं ख़ुशीअ में तब्दील थी वियूं। वाह मुंहिंजे महबूब जा बचड़ो, वाह मुंहिंजे महबूब जा बचड़ो। वञींदे वींदे 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 बस उन बचड़े कलमो पढ़ी बस कयो, मां बग़ैर चवण जे कलमो पढ़ियो। पूरे पाड़े जे मर्दन इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथ ते हथ ॾेई बैत करे मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीन क़बूल कयो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां तोखां थो पुछां जन जे बचड़नि खे अल्लाह एतिरी ताक़त अता फरमाई आहे, ॿुधा त उन जे बाबे हुसैन जी ताक़त छा हूंदी, सुभान अल्लाह। उन जे बाबे अली जी ताक़त छा हूंदी, उन जे सुहिणे आका इमामुल अंबिया जी ताक़त छा हूंदी। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निधण कोन आहे हे आधी रात ताईं वेहण वारा, जेको आधी रात ताईं वेठो आहे कंहिं मौलवीअ जे ॿुधण जे लाइ न, कंहिं मौलवीअ जा किस्सा ॿुधण जे लाइ न वेठो आहे, त इन लाइ वेठो आहे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधा, ईमान ताज़ो थी पए, दिलि ठरी पए, तवाग मदीने वरी पए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हे आहे या न? सुभान अल्लाह। त पोइ मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ख़ुद जंहिंजो रावी हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा है, जंहिंजो रावी इमाम हसन मुश्तबा, जंहिंजो रावी इमाम हुसैन मुश्तबा, जंहिंजो रावी इमाम बाकिर साईं, जंहिंजो रावी इमाम ज़ैनुल आबिदीन, जंहिंजो रावी इमाम जाफर सादिक, जंहिंजो रावी इमाम मोहम्मद मूसा कासिम, जंहिंजो रावी इमाम अली रज़ा, जंहिंजो रावी इमाम तकी, इमाम नकी, इमाम मोहम्मद अस्करी, जंहिंजा तमाम इमाम रावी हुजन, उन मुंहिंजे अली सुहिणे खां रवायत ॿुध। दिलबर अली फरमायो मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। सुभान अल्लाह। सुहिणे अली फरमायो मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो हसन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे हिकिड़े गोॾड़े ते ऐं मुंहिंजो ॿियो बचड़ो हुसैन ॿिए गोॾड़े ते। जीअं मुंहिंजे घर में मां दाख़िल थियुसि, महबूब खे इन हाल में ॾिठमि, महबूब मां अलीअ ॾे निहारे वॾे आवाज़ में फरमायो मन अहब हाज़ैन। जेको भी मुझे हिन ॿिन्ही बचड़नि सां प्यार कंदो, सुभान अल्लाह। व अबाहुमा सुणे अलीअ ॾे इशारो ॾेई फरमायो ऐं जेको हिननि जे पीउ सां प्यार कंदो, व उम्महुमा अम्मा बतूल ॾे इशारो करे मुंहिंजे आका फरमायो जेको मुंहिंजे हिन ॿिन्ही बचड़नि जे माउ सां प्यार कंदो, कान मई यौमल क़ियामत, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा सां गॾु हूंदो। सुभान अल्लाह। कंहिंजे प्यार में वेठो है जवाब, जंहिंजे प्यार में वेठो है उन महबूब जे
खुशखबरी ॿुधई तोखे मुबारक आहे जो अल्लाह जे ज़ात बाबरकात तोखे उहो कस अता फरमायो आहे जंहिंमें प्यार ई प्यार आहे, जंहिंमें प्यार ई प्यार आहे। ख़ुदा खे राज़ी करणो आहे, दरे मुस्तफ़ा ते अचणो आहे, दरे मुस्तफ़ा खे राज़ी करणो आहे, अम्मा बतूल जे दरे ते अचणो आहे। जेकॾहिं अम्मा बतूल खे राज़ी करणो आहे, हसन हुसैन सुहिणे जे दरे ते अचणो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे हसन हुसैन खे राज़ी करणो आहे त सुहिणे अब्दुल कादिर जीलानी घोट जे दामन में ॿई हथ विझणा आहिनि। जेकॾहिं अब्दुल कादिर जीलानी घोट खे राज़ी करणो आहे त पोइ कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे दामन में हथ विझणा आहिनि। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ए सिलसिलो मुंहिंजे रब जे ज़ात बनाए ॾिनो आहे। रूए ज़मीन ते अल्लाह जे महबूब जा दीवाना आशिक सादिक ईअं जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुकान छा पर ईअं फैज़ जा कारखाना लगाए वेठा आहिनि, वंडे रहिया आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जो फैज़। उन्हनि मां हिकिड़ो जवान कंडियारे में सजण साईं नाले बि मौजूदु आहे। सुभान अल्लाह। दावता तोखे मुस्लमान दावता तोखे असां तुंहिंजे दावत में बघाण ते आयासीं। हिकिड़ो दफ़ो तूं बि कंडियारे अचिजां, मुंहिंजे सजण साईं जो दीदार कजां, मुंहिंजे सजण साईं जी रफ़्तार ॾिसजां, मुंहिंजे सजण साईं जी गुफ़्तार ॾिसजां, वरी मुंहिंजे सजण साईं जो प्यार बि ॾिसजां। पोइ जे दिलि वारो खावई त सौदो कजां, जे वारो न खावई त बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा का बि ज़बरदस्ती तुंहिंजे लाइ कान हूंदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा दावत हिन फ़क़ीर जी कबूल करे हिकिड़ो दफ़ो अचिजां। मता तुंहिंजो वंड उते पियो हुजे, हसरत रहिजी वञे त मां वंड खणी कोन सघियुसि। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त कंहिं ॿिए मौक़े ते अल्लाह कंदो त वरी तव्हां सां कचहरियूं कंदासीं। कलाक जी ॻाल्हि कयमि पर 1.5 कलाक खां मथे इन करे ॾिस मतां साईं अल्लाह वराए खे सुभाणे मयार ॾियो त यार तो देर करे छॾी। अधु कलाक फ़क़ीर अल्लाह वराए कुंभार जे करे वधायो अथमि, पर न टाइम जे करे न। मूंखे ख़बर आहे अॻु में साकरो में ईअं देर पई थिए, तकड़ कईसीं, फ़क़ीर अब्दुल गनीअ खे माण्हू खणी ॾिनो त तुंहिंजे करे हीअं थियो आहे। वरी गुज़िरियल दफ़े अची सभु कसर ॾेई छॾीसीं। अॼु बि तव्हांखे हे पोयों अधु कलाक हाणे ई ॾेई छॾियोसीं फ़क़ीर अल्लाह वराए जे करे, मतां हुनखे मयार ॾियो। मुंहिंजा दोस्तो, इश्क मां ठहो कोन थींदो आहे, छो त इश्क ऐं मुश्क कॾहिं लिकण जा ॻाल्हि इश्क ऐं मुश्क कॾहिं लिकण जा कोन हूंदा आहिनि। मुंहिंजो रब मूं गुनहगार इन कोझरे जो चवण हाणे अल्लाह वारा फ़क़ीर जो चवण न वठनि था। सभई चवंदो ॾिठईसीं आशिक़ो कावड़ हुयुसि तॾहिं त कोन चवण वरितईंसि न। अहिड़ी फ़क़ीर कावड़ बि न आहिनि, पर फ़क़ीर कॾहिं कॾहिं कड़ी गोरी ख़ुदि बि खाईंदा आहिनि, दोस्तनि खे बि खाराईंदा आहिनि, छो त कड़ी गोरी जेकॾहिं बुखार छॾाईंदी आहे त खाइणी पवंदी आहे। हाणे फ़क़ीर जे चवण जे 2 मिंटनि लाइ मदीने अचो सुभान अल्लाह। जी जलसू हो अच्छा या रसूल अल्लाह ओ यतीमन जया नबी सुभान अल्लाह। चौमा मदीने अच्छा जी जलसू हो अच्छा मदीने अच्छा पापल सू हो अच्छा मदीने अच्छा अचड़च सू हो अच्छा आकाश रो अच्छा मदीने अच्छा दिल पर सरो दिल पर सरो
पर सरीरो जात बचड़न सूठो मां मदीने अचा मां मदीने अचा मां मदीनो ॾिसा आका सरीरो अचा मदीने अचा दिल पर सरीरो अचा मदीने अचा तुझे दर अचा तुझे दर ते अचा सूरत सजा तुझे दर ते अचा सूरत सजा चाचन जा मामन जा भाइरन जा सौटन जा दोस्तन जा साहुरन जा परिवारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह बरी बरी जा तुझे दर ते अचा सूरत सजा आका सलीलो गजा मदीने अचा मुस्तफा जाने रहमत पेला तू सलाम शमए बस में हिदायत पेला जिस सुहानी घड़ी चमका पे पाका चांद जे सुहानी घड़ी चमका पे पाका चांद उस दिल अफरोज़े साअत पेला तू सलाम मुस्तफा जाने रहमत पेला तू सलाम शमए बस में हिदायत पेला तू सलाम हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पेला तू सलाम मुस्तफा जाने रहमत पेला तू सलाम शमए बज़ में हिदायत पेला तू सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। साईं सैयद कमर शाह शिराज़ी दामत बरकात बराली दुआ दुआ घुरे गॾिजी आमीन चवंदासीं अल्लाह बेड़ा पार